एक भेरे वताये फ़क़ीर केॾां वञी रहियो हो ऐं वाट ते ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदे पे वियो। पोयां कुछ माण्हू पे आया से फ़क़ीर जे वेझो पहुता त हुननि ॿुधो त संदसि ज़िक्र ऐं सम्झो त को दरवेश अल्लाह जो वञी रहियो आहे। माण्हुनि मां हिकु शख़्स खीसे मां रुपयो कढे वताये खे ॾिनो ऐं वताये फ़क़ीर रुपयो वठी अॻिते हलियो। खेसि दिलि में अची ख़्यालु थियो त उन रुपए जो अन्न वठां या माउ लाइ कपिड़ा। उन ख़्याल में ख़ासि अल्लाह जो ज़िक्र विसरी वियो ऐं अची ॻणती में वरियायसि। वरी ख़्यालु आयसि त हिन रुपए त मूंखे अल्लाह जो ज़िक्र ई विसराए छॾियो। रुपए खे खीसे मां कढे उछले छॾी ऐं चयाईं रुगो हिकु रुपए ई मूंखे अल्लाह जो नालो विसारे छॾियो आहे त पोइ जिन माण्हुनि वटि जजी दौलत आहे से कीअं धणी खे यादि कंदा हूंदा।